अस्सलाम दोस्तों, वेलकम टू अदर वीडियो। तो फैज़ान जी एक सालगिरह है। फैज़ान के जो तो मां सरप्राइज़ दिनो है। फैज़ान निंड पे हो तो मां जो केक वठी आयो आहियां। हाणे जो असां गॾिजी करे जो केक कपियूं था। फैज़ान केक तुंहिंजे लाइ स्पेशल। कल कल जेका हिन केक जी बुकिंग कराई आहे, अॼु जेको केक अची वियो आहे। फैज़ान बस जो गॾिजी गॾिजी करे जो केक कपींदासीं। केक सही है ना? वो खड़ी जो प्लेट खड़ी जो चूरी कर खड़ी जो वो जो का कटी सागला पर बढ़िया केक साथ बनो कयो दे हे यार केक यार केक यो हां यो केक का यो कपे काती खड़ी शाबाश काती खड़ी का क्लोज ते केक जगो अच्छी हो यार बातो केक कप ना तू करे ए यार ना मेरी क्या तनु एरे केक कभी ना भइयो सनान काबरेट सनान आयो आ सनान आते आ केक कप वे ना वे एरे आते Happy birthday to you. Happy birthday to you. Out. सनु कहाँ रखा कहाँ एक दंद काटे क्यों थी हाँ बाकी वाला ने ओके हाणे छा प्रोग्राम आहे प्रोग्राम यो असां ये मज़ाक कई थे केक का वडो देगा सब कुछ है अबू से ये मज़ाक कई हाणे में दम केक डाकी डाक दिया तो दोस्तों फैज़ान से जो मज़ाक कर रहे हो तो जो हाणे असां जो बर्थडे की तैयारी कयूं था शाम में जो केक कपींदासीं ऐं तव्हांखे जो पार्टी ॾेखारींदासीं उनजे लाइ जो फ़िलहाल असां जो तैयारी कयूं था ऐं जो बाद में तव्हां सां मिलूं था कादे वेदा नाने केक वठण हां केक वठण केक पधर ते मिलदो अले वो तो केक बेटा यार तू ॾिनो हां तो केक खबर घणा साउंड दियो फैज़ान जो केक जो रेडी थी चुको है पर हाणे जो थोड़ो सामान रखणो है उन्हीं का बाद जो है वो असां लासे घर की तरफ तो दोस्तों जो केक है असां खयो है फैज़ान जो है सो सामान जो है बाकी तैयारी जो है सभी थियल है केक ही रांदो जो खड़ी करने वही रहे हैं शाम के टाइम जो है फैज़ान जी बर्थडे सेलिब्रेशन करना थे
मथे खिची में ना बिची हूं बिची बई ने पासे तो दोस्तों नंढी जेका सेलिब्रेशन हुई फैज़ान जी असां उहा जेका कई से फैज़ान जी ख्वाहिश हुई जेका मां सालगिरह करे तो उन में जेका तव्हांजी नंढी जेका सेलिब्रेशन हुई तव्हांखे जेकॾहिं हीअ वीडियो पसंदि आई तो वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾींदा मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में इज़त ॾींदा ख़ुदा हाफ़िज़।